आकिबतु लिल-मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदिही इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम व कज़ालिक नुफ़स्सिलुल आयाति वलितस्तबीन सबीलुल मुजरिमीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दोस्तों, मुंहिंजो अॼोको मौज़ू महदूद वक़्त जे अंदरि हालात हाज़िरा जे हवाले सां आहे ऐं इंतहाई अहम मौज़ू आहे। छो त जॾहिं इंसान खे दीन जी हक़ीक़ी ॼाण न हूंदी आहे त माण्हू वॾियूं गुमराहियूं उन्हनि जो इर्तिकाब कंदो आहे। दीन इस्लाम असांखे हिकिड़ो अक़ीदो ॿुधायो आहे, उहो अक़ीदो आहे अक़ीदे अल वला वल बरा, जंहिंजी माना आहे त मोहब्बत बि अल्लाह करणु ऐं दुश्मनी बि अल्लाह करणु। अॼु असां हिन दौर जे अंदरि हत्ता कि अहल हदीस चवराइण वारा इन ई दीन जे बुनियादी अक़ीदे खां दूर थी चुका आहियूं, इल्ला माशा अल्लाह। छाजे करे अॼु असांजी मोहब्बत ऐं दुश्मनी जो मयार या तो को लीडर आहे या का पार्टी आहे या वरी कौम आहे। असां मोहब्बत करियूं था, दुश्मनी करियूं था लीडर, पार्टी, कौम, इलाके जी बुनियाद ते। उनजा केतिरा मिसाल आहिनि। तव्हां ॾिसो, हिकिड़ो सियासी लीडर क़बर ते सजदो करे थो, पर जेके माण्हू उन सां मोहब्बत रखनि था उन जे इन ई शिरकिया अमल जी तावील कनि था। ईअं कोन था चवनि त ही कम नाजायज़ आहे, हराम आहे, शिरक आहे, बल्कि उन जे शिरकिया ऐं ग़लत अमल जी तावील कनि था। न साईं, इहो सजदो ताज़ीम जो आहे। हिकिड़ो माण्हू क़बर खे सजदो करे पियो ऐं जवाब ॾिनो पियो वञे त इहो ताज़ीम जो सजदो आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे नबी जी हदीस यादि न आहे, आख़िरी दौर आहे, वफ़ात करण वारा आहिनि, पाण बिस्तरे ते लेटियल आहिनि, खेनि चादर ओढ़ियल आहे। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी, पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे चेहरे मुबारक तां हटाइनि था ऐं फरमाइनि था, लानल्लाहुल यहूद वन नसारा इत्तख़ज़ू क़ुबूर अंबियाहिम मसाजिद। अल्लाह जी लानत हुजे यहूदियन ते, अल्लाह जी लानत हुजे नसारा ते, जिन पंहिंजनि पैगंबरनि जी क़बरनि खे सजदे जी जाइ बनाए छॾी। ऐं चवंदो आहियां त कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि, साईं एतिरियूं सख़्त तकरीरूं न हुजनि, माण्हू नाराज़ थी वेंदा। ऐं उन्हनि खां पुछणु चाहियां थो, अल्लाह जे नबी लानत कई यहूदियन ते, यहूदी मौजूद हुआ या न? अल्लाह जे पैगंबर लानत कई नसारा ते, नसारा मौजूद हुआ या न? लानत मना अल्लाह जी रहमत खां तरियल। अल्लाह जे नबी सोचियो त यहूदी नसारा कावड़जी पवंदा, नाराज़ थी पवंदा,
हालांकि पैगुंबर जो फरमान उन्हनि ताईं पहुचे पियो, लेकिन उनजे बावजूद अल्लाह जे प्यारे पैगुंबर उन्हनि ते लानत कई जिन माण्हुनि पैगुंबरनि जी क़ब्रनि खे सजदे जी जाइ बनाई। ऐसी तावीनूं कंदा आहियूं। सही ताज़ीम जो सजदो आहे। ताज़ीम जो सजदो अॻियुनि उम्मतनि में जाइज़ हो, मिसाल मिलनि था। आदम अलैहिस्सलाम सजदो कयो अल्लाह जे हुक्म जे तहत। के आदम अलैहिस्सलाम के सजदो कयो मलाइकन, पर अल्लाह जो हुक्म हो। यूसुफ अलैहिस्सलाम के सजदो कयो भाइरन, अल्लाह जो हुक्म हो। उन दौर जे अंदर ताज़ीमी सजदो हलाल हो, लेकिन अल्लाह जे प्यारे पैगुंबर अचण खां पोइ ताज़ीमी सजदो हराम आहे, नाजायज़ आहे, गुनाह कबीरा आहे। पर जे कॾहिं को माण्हू इन ई नियत सां सजदो करे थी क़ब्र वारो मूंखे नफ़ो ॾींदो, नुक़सान खां बचाईंदो, त पोइ सिर्फ़ हराम कोन्हे, शिरक अकबर आहे। ऐं शिरक अकबर जो मुर्तकिब इस्लाम मां ख़ारिज आहे। ऐं तव्हां ॾिसो जेके माण्हू क़ब्रनि ते सजदो कनि था, अक़ीदो इहो ई हूंदो आहे त क़ब्र वारो नुक़सान खां बचाईंदो, फ़ाइदो मूंखे ॾींदो। अल्लाह अकबर। खोलियो क़ुरान मजीद। अल्लाह ताला इब्राहीम अलैहिस्सलाम जो मिसाल पेश कयो, ऐं रब्बुल आलमीन मिसाल जेको पेश कयो आहे हिकिड़े अजीब तरीक़े सां, ख़ाली मिसाल कोन पेश कयो अथसि, बल्कि अल्लाह इब्राहीम अलैहिस्सलाम उनजे साथियुनि खे नमूनो करार ॾिनो। इन में इशारो आहे त मुसलमानो, तव्हांखे इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि जो तरीक़ो अपनाइणो आहे, अमल करणो आहे। छा फरमायाई सूरह मुमतहिना जे अंदर आयत नंबर 4, क़द कानत लकुम उस्वतुन हसनतुन फी इब्राहीम वल्लज़ीन मअहु इज़ क़ालू लिक़ौमिहिम इन्ना बुराउ मिनकुम व मिम्मा ताबुदून मिन दूनिल्लाह कफरना बिकुम व बदा बैनना व बैनकुम अल अदावतु वल बग़ज़ाउ अबदन हत्ता तुमिनू बिल्लाहि वहदहु। आए तो तर्जुमो ॿुधायां तो, पोइ फ़ैसिलो करियो, पाण उन ते पूरा लहूं था। हत्ता के अहल हदीस चवराइण वारा इन ई आयत जी रोशनी में हर अहल हदीस पंहिंजो जाइज़ो वठे। अल्लाह ताला फरमाए तो, ऐ मुसलमानो, तव्हां जे लाइ इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं उनजे साथियुनि में सुहिणो नमूनो आहे, आइडियल आहे। तव्हांखे फॉलो करणो आहे, पैरवी करणी आहे। ऐं ॿुधाईंदो हलां, इहे साॻिया लफ़्ज़ अल्लाह ताला पंहिंजे आख़िरी पैगुंबर जे बारे में बयान फरमाया आहे। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। मुसलमानो, तव्हां जे लाइ अल्लाह जे रसूल में उन जी ज़िंदगी में सभ खां सुहिणो नमूनो आहे। हिते बि साॻिया लफ़्ज़ आहिनि। इब्राहीम अलैहिस्सलाम जे साथियुनि में तव्हां जे लाइ बहितरीन नमूनो आहे, जॾहिं उन्हनि पंहिंजी क़ौम खे चयो, इस्लाम क़ौम परस्ती जी पार पटे छॾी, हक़ क़ौम खे बि चवणो आहे। इज़ क़ालू लिक़ौमिहिम, जॾहिं हुननि पंहिंजी क़ौम खे चयो त जिन जी तव्हां अल्लाह खां सवाइ इबादत करियो था, असीं तव्हां खां बेज़ार आहियूं, उन्हनि खां बि बेज़ार आहियूं। बेज़ार आहियूं, तव्हां खां बि बेज़ार आहियूं, जिन जी अल्लाह खां सवाइ इबादत करियो था, उन्हनि खां बि बेज़ार आहियूं। अॼु पाण ऐलान करियूं था, अॼु पाण जे ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिरनि था, ऐं अॻिते कहिड़ा लफ़्ज़ आहिनि, कफरना बिकुम, तव्हांजो इनकार करियो था। ऐं तव्हां जे विच में, असां जे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ ज़ाहिर थी चुको आहे। जेसि ताईं हिकिड़े अल्लाह ते ईमान न आणींदो, इहा दुश्मनी ख़तम न थींदी, इहो बुग़्ज़ ख़तम न थींदो, जेसि ताईं हिकिड़े अल्लाह ते ईमान नथा आणियो। अल्लाह ताला ही मिसाल पेश कयो इब्राहीम अलैहिस्सलाम जो, ऐं टकराइजी वियो, पंहिंजे पीउ सां टकराइजी वियो, क़ौम सां टकराइजी वियो, वक्त जे बादशाह सां टकराइजी वियो, अल्लाह जी तौहीद जे करे। अॼु पाण किथे आहियूं? वही जाइज़ो वठूं, असांजी मोहब्बतनि जो मयार ऐं महवर छा आहे? दुनियावी तालुकात। ॾिसो, अहिड़ा माण्हू बि आहिनि
उन्हनि सां मोहबत बि कनि था जेके चवनि था त साहबा 2 या 3 छॾे हर मुर्तद थी वञे। उन जे किताबनि जा हवाला कान अन्नास अहल रिद्दत बाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्ला मिन सलास। अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ साहबा मुर्तद थी विया सिवाय 3 ॼणनि जी, मिक़दाद बिन अस्वद, अबू ज़र ग़िफ़ारी, सलमान फारसी। चवनि था इन्हनि खां सवाइ हर मुर्तद थी विया हलिया। असां जूं अॼु मोहबतूं उन्हनि सां आहिनि। अफ़सोस न आहे जेके अबू बकर सिद्दीक़, उमर बिन ख़त्ताब, उस्मान बिन अफ़्फ़ान, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा उन जे बारे में ख़राब लफ़्ज़ चवनि, उन्हनि सां असांजी मोहबत। मूंखां पुछो न, हिन जा किताब मुंहिंजी लाइब्रेरी में आहिनि। तक़रीबन टोटल हिननि जा मेन किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहिनि। उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जे बारे में छा चयो न वियो आहे हयातुल क़ुरूब जे अंदर। अल्लाह अकबर। इमाम आजूरी किताब शरिया जे अंदर की रिवायत आंदी आहे सही सनद सां। अहिड़ा बदबख्त उन दौर जे अंदर भी पैदा थी चुका हुआ। हिकिड़े माण्हू सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जो ज़िक्र कयो ॿिए जे साम्हूं त सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा उम्मुल मोमिनीन आहे, त उन बदबख्त चयो त आऊं उम्मुल मोमिनीन कोन थो वञा, आऊं सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खे उम्मुल मोमिनीन कोन थो वञा। किताब शरिया आजूरी जो सही सनद सां उहो माण्हू तां रवानो थियो ऐं उम्मुल मोमिनीन ताईं पहुतो। चवणु लॻो त उम्मुल मोमिनीन, हिकिड़े माण्हू सां ॻाल्हि कयमि त तव्हां मोमिननि जी माउ आहियो? हुन चयो त सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खे मोमिननि जी माउ तस्लीम कोन थो करे। चई सदक, उन माण्हू सच चयो आहे, उन माण्हू सच चयो आहे। अना उम्मुल मोमिनीन वअम्मल काफिरून फलस्तु लहुम बिउम। अल्लाह अकबर। क्या आऊं मोमिननि जी माउ आहियां, काफिरनि जी माउ कोन आहियां। किताब शरिया सही सनद सां कंहिंजी जुरत चैलेंज करे ॾेखारे हवाले खे। अल्लाह अकबर। अंदाज़ो लॻायो जेको माण्हू सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जंहिंजी पाकबाज़ी जो ऐलान रब्बुल आलमीन कयो, अजीब ॻाल्हि कोन्हे। हाणे सही किस्सो बि बयान कयो, जॾहिं सैयदा मरियम ते बहतान लॻो, के गवाही ॾिनी ईसा अलैहिस्सलाम। जॾहिं सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम ते बहतान लॻो, अज़ीज़ मिस्र जी घरवारी कमरे जे अंदर बंदि करे बुछड़ाई जो इरादो कयो। यूसुफ अलैहिस्सलाम भॻो दरवाज़े ॾांहुं, औरत पोयां खां झलियो, कमीज़ फाटी पई। दरवाज़ो खोलियो, अज़ीज़ मिस्र मौजूद आहे ऐं उन औरत ते खानदान मां हिकिड़ो माण्हू मौजूद आहे। दरवाज़ो खुलियो, औरत फौरन पलटो खाधो, फौरन पलटो खाधाई। इते मुफ़स्सिरीन हिकिड़ा अज़ीम नुक़्ता लिखिया आहिनि, बदकार औरतूं जॾहिं ॻिची में ॻाल्हि पवंदी आहे फौरन फेरो खाईंदे देरि कोन कंदियूं आहिनि। जंहिं औरत यूसुफ अलैहिस्सलाम खे बुछड़ाई ते मजबूर कयो पिए, जॾहिं पकड़ थी, घर वारो साम्हूं मौजूद आहे, तॾहिं फिरी वई चवण लॻी, ऐं अज़ीज़ मिस्र, जेकॾहिं तुंहिंजे घर वारनि सां को बुराई जो इरादो करे सदा छा आहे? इरादो पाण कयो आई, इरादो पाण कयो आई, फौरन पलटो खाए थी। बदकार औरत फौरन फिरी वेंदी। पर कुरान जी अज़मत शहिद शाहिदुम मिन अहलिहा, उन औरत ते खानदान मां हिकिड़े माण्हू शाहिदी ॾिनी। इते हिकिड़ो ॿियो बि उसूली नुक़्तो मिलियो त शाहिद जे लाइ मौक़े ते मौजूद हुजणु ज़रूरी न आहे। ॾिसो, शाहिद अंदर कोन हो पर शाहिदी ॾिनई, शाहिद अंदर मौजूद कोन हो, कमरे जे ॿाहिरि बीठल हो, उन शाहिदी ॾिनी। अॼु बि तव्हांजे कानून जे अंदर वाक़ियाती शहादत सर्कमस्टेंशियल एविडेंस खे क़बूल कंदा आहिनि वकील ऐं जज। वाक़ियाती शहादत ॾिनी। उन चयो जेकॾहिं कमीज़ अॻियां खां फाटल आहे त यूसुफ अलैहिस्सलाम बुराई जो इरादो कयो, पोयां खां फाटल आहे त औरत जेका तुंहिंजी घरवारी सां ॾोहारी आहे। जॾहिं कमीज़ चेक हुई, कमीज़ पोयां खां फाटल हुई। शायदि शाहिद मिन अहलिहा। ऐं हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, आम तौर ते नंढड़े ॿार जो किस्सो बयानु कयो वेंदो आहे। शेख अलबानी रहमतुल्लाह लिखियो आहे त न, इहो शाहिदी ॾियण वारो वॾो हो,
नंढो ॿार हुजे हा त उनजो ॻाल्हाइण ख़ुदि दलील आहे। नंढड़ो ॿार खीर पिया कॾहिं कॾहिं हुजे हा उहो ॻाल्हाईंदो कोन्हे, उनजो ॻाल्हाइण ख़ुदि दलील आहे। सिर्फ़ु ॻाल्हाए हा इहो ई दलील आहे, पर हिन दलील पेश कयो माना ही वॾो माण्हू हो, नंढड़ो ॿार कोन हो, वॾो माण्हू। अल्लाह ताला यूसुफ इल्ज़ाम बचायो, पर जॾहिं सैयदा आयशा रज़ी अल्लाह ते बहतान लॻो तॾहिं गवाही कंहिं ॾिनी? पाकबावी जी, पाकाई जी, रब्बुल आलमीन। सूरह नूर जो आयतूं क़यामत ते ॾींहं ताईं इहा आयतूं पढ़ियूं वेंदियूं मस्जिदनि जे अंदरि ऐं दीनी प्रोग्रामनि जे अंदरि। ॾिसो अल्लाह ताला केतिरे क़दर सैयदा आयशा रज़ी अल्लाह जी इज़त खे बुलंद कयो। असां जूं मोहबतूं उन्हनि माण्हुनि सां। यादि रखी छॾियो, जॾहिं तव्हां अहले बिदत सां मोहबत कंदो उनजी इज़त बि कंदो, तव्हांजा पंहिंजा माण्हू तव्हांजे हथनि मां निकिरी वेंदा, पंहिंजा माण्हू। केतिरा वाक़िया मौजूद आहिनि। इमाम दारक़ुतनी रहमतुल्लाह अलैह अज़ीम मुहद्दिस आहे, शागिर्द अबू ज़र हरवी गॾु अचे पियो, ॿई ॼणा अचनि पिया, अॻियां अबू बकर बाकलानी मिली वियो। इहो अशरी आलिम आहे। अशरी मक्तब फ़िक्र सां तालुक रखे थो, जेके अल्लाह जी सिफ़तनि में तावीलूं कंदा आहिनि, सतनि सिफ़तनि खे बिना तावील जे मञंदा आहिनि, उहो गॾिजी वियो। इमाम दारक़ुतनी छा कयो? भाकुर पाए उनखे चुमी ॾिनई। नतीजो छा निकितो? हैरान थी वेंदो। नतीजो छा निकितो? शागिर्द अबू ज़र हरवी अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो छॾे, मज़हब छॾे, मसलक छॾे अशरी बणिजी वियो। छाजे करे? त जॾहिं मुंहिंजे उस्ताद जी इज़त कई आहे, माना ही माण्हू बि क़ाबिल इज़त आहे, सही आहे, ही माण्हू बि सही आहे। बिदती जी तव्हां इज़त कई माना तव्हां इस्लाम खे डाहण में मदद कई, पर ख़ुदि तव्हां पंहिंजा माण्हू उन जे हवाले करे छॾिया। अॼु अहले हदीस अहिड़ा माण्हू आहिनि जेके तारीफ़ूं पिया कनि, काश मुंहिंजो मौत बि अहिड़ो थी आहे। ज़ुल्म जी हद कोन्हे, मुंहिंजो मौत बि अहिड़ो थी आहे। हिकिड़े अहिड़े माण्हू जो मौत जंहिंजो साहबा जे बारे में अक़ीदो सही न आहे, तमन्ना पियो करे मुंहिंजो मौत साॻियो थी आहे। अल्लाहु अकबर। असांजा सलाफ बिल्कुलु इन ॻाल्हि खां मने कंदा हुआ। बिदती में भी कुछ खूबियूं हूंदियूं आहिनि, लेकिन बयान कोन कबियूं। बयान करण सां तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे बिदती जी माना इत्तबा ताबेदारी जी तव्हां तलकीन करियो पिया। पंहिंजा माण्हू पंहिंजे हथनि सां विञाईंदो, यादि रखी छॾियो। हता कि तव्हां ॾिसो अल्लाहु अकबर, उन दौर जे अंदरि असांजा असलाफ केॾा गयूर हुआ अक़ीदे जे हवाले सां। ॿुधाईंदो हलां, इमाम सुफ़ियान सूरी रहमतुल्लाह अलैह वेठो आहे घर, तेसि ताईं हिकिड़ो माण्हू हली आयो, चवणु लॻो साईं अब्दुल अज़ीज़ बिन अबी रवाद गुज़ारे चुको आहे। ऐं इहो केरु आहे? हदीसनि जो रावी आहे, पर मुर्जिया हो। मुर्जिया माना जेके चवनि था त अमल ईमान में शामिल कोन्हे। केतिरा बि इंसान गुनाह करे ईमान में फ़र्क़ु कोन थो पवे। अब्दुल अज़ीज़ बिन अबी रवाद गुज़ारे चुको आहे। माण्हू सफ़ूं ॿधी बीठा आहिनि, तव्हांजो इंतज़ारु आहे। इमाम साहब घरां निकितो, ईअं कोन चयाईं त निमाज़ पढ़ाईंदुसि। आयो मीज़ानुल इत्तिदाल, सीर आलाम नुबला, आयो जनाज़े वटि, थोरी देरि बीह ऐं पोइ अॻिते रवानो थी वियो। माण्हुनि पोयां दहा कई। इमाम साहब नमाज़ जनाज़ा पढ़ायो। ऐं लफ़्ज़ बयान कंदो हलां जेके अरबी जे अंदरि आहिनि। इमाम साहब छा चयो कि आउं उन्हनि माण्हुनि जी बि नमाज़ जनाज़ा पढ़ाईंदो आहियां जेके मर्तबे में अब्दुल अज़ीज़ बिन अबी रवाद खां बि घटि हूंदा आहिनि। उन्हनि जी नमाज़ जनाज़ा पढ़ाईंदो आहियां, पर आउं हिन जी कोन पढ़ाईंदुसि। छाजे लाइ? इन्नमा अरदतु अन उरिय अन्नास अन्नहु मात अला बिदअतिन। आउं ॿुधाइण चाहियां थो हिन माण्हू जो मौत बिदअत ते थियो आहे। सुफ़ियान सूरी नमाज़ जनाज़ा कोन पढ़ाई, अॻिते रवानो थी वियो। ये असांजा असलाफ आहिनि, अक़ीदो ज़ाहिर कंदा हुआ, असीं अक़ीदो लिकायूं था। केतिरा अहले हदीस आहिनि जेके अक़ीदो लिकाइनि था। ही जंहिं स्टेज ते आउं बीठो आहियां, शेख बदिउद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह कॾहिं पंहिंजो अक़ीदो लिकायो? यादि रखी छॾियो, मुंहिंजो नुक़्तो खरो अक़ीदो बयान करण सां ई जमातूं ठहनि थियूं। जेके खिचड़ी पचाईंदा आहिनि से जमात ठाहे कोन सघंदा आहिनि, खरा माण्हू ठाहे कोन सघंदा आहिनि। खरा माण्हू खरी तबलीग सां ठहंदा आहिनि। शेख बदिउद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह कॾहिं अक़ीदे बयान करण में नरमी कोन कई, तंहिंजे करे खरा माण्हू पैदा थिया।
अॼु असां खिचड़ी थो वेठा आहियूं बिदअतुनि जूं उनजे पोयां निमाज़ूं। इमाम अबुल कासिम असबहानी अज़ीम मुहद्दिस थी गुज़रिया 6वीं सदी हिजरी जो, उनजो किताब आहे अल हुज्जतो फी बयानिल मुहज्जा, 2 जिल्दनि में अज़ीम किताब आहे, अक़ीदत आहे। उन में हिकिड़ो जुमिलो पढ़ी ॿुधायां थो। इमाम साहब छा थो चवे, सईदाबाद वारो ॿुधजो, पंहिंजो अक़ीदो कोन थो बयान करे असहाबुल हदीस जो, अहलुल हदीस जो। चए थो असहाबुल हदीस ला यरौन सलात खल्फ अहलिल बिदअ लिअल्लाह यराहुल आमत फयफ्सुदून बिज़ालिक। अल्लाह अकबर, छा त जुमिलो आहे। चए थो अहले हदीस बिदअती जे पुठियां निमाज़ कोन पढ़ंदा आहिनि। छो? मता आम माण्हू ॾिसी उहो गुमराह न थी वञे, ख़राब न थी वञे। जॾहिं तव्हां मुसल्ले ते बिदअती खे ॿियारियो, पोयां तव्हां निमाज़ पढ़ी, अहले हदीस पोयां निमाज़ पढ़े पियो, माण्हू छा सोचींदा, इहो बि सही आहे, ही माण्हू सही आहे तॾहिं त अहले हदीस पोयां निमाज़ पढ़े पियो। सही न हुजे हा त अहले हदीस कीअं निमाज़ पढ़े हा। अल्लाह अकबर। शेख सालिह बिन फौदान हफ़िज़ुल्लाह खां के माण्हू सुवाल कयो, किताब अक़ीदतुल हाज। चए थो शेख हिकिड़ो माण्हू आहे जेको चवे थो अल्लाह ताला हर जाइ ते मौजूद आहे। अॼु अक़ीदो वॾनि वॾनि माण्हुनि जो आहे। हनफी हज़रात जो शेखुल इस्लाम आहे, जंहिंजो तफ़सीर मूं वटि मौजूद आहे, छपजे वियो। उन में 2 जायुनि ते लिखियो अथसि त अल्लाह ताला हर जगह पर मौजूद है, हर जगह पर मौजूद है। लक़ब कहिड़ो आहे? शेखुल इस्लाम। अल्लाह अकबर। शेख सालिह बिन फौज़ान खां पुछियो वियो, साईं भला अहिड़े माण्हू जे पुठियां निमाज़ पढ़ी सघिजे थी जेको चवे थो अल्लाह हर जाइ ते मौजूद आहे? कि ला युसल्ला खल्फहु, अहिड़े जे पोयां निमाज़ कोन पढ़बी। फहिय कुफ्रुम बिल्लाह, इहो अक़ीदो अल्लाह सां कुफर जे मुतरादिफ आहे। अहिड़े माण्हू जे पुठियां निमाज़ कोन पढ़बी, इहो हुलूल जो अक़ीदो आहे। अॼु केतिरा अहले हदीसनि जेके अहिड़नि जे पुठियां निमाज़ूं पढ़नि पिया। जॾहिं तव्हां बिदअती खे मुसल्ले ते ॿियारे पोयां निमाज़ पढ़ंदो, यादि रखो कॾहिं तव्हांजी जमात कोन ठहंदी। तव्हांजा पंहिंजा माण्हू तव्हां खां निकिरी वेंदा हथनि में, पंहिंजा माण्हू। असांजा असराफ इन मामले में तमामु घणी सख़्ती कंदा हुआ। इमाम अहमद बिन अंबल वेठल आहे बगदाद में, मूसा बिन उक़बा हली आयो। ही मूसा बिन उक़बा उहो कोन्हे जेको साहिब मगाज़ी, उहो न, वो 141 हिजरी में फौत थियो आहे। ही इमाम अहमद बिन हंबल जो हम असर आहे, पर गैर मारूफ माण्हू आहे। माण्हू हली आया, चई मूसा बिन उक़बा बगदाद में आयो आहे। इमाम साहब जो उनज़ुरू अला मन नज़ल व इला मन यावी, ॾिसो कंहिं वटि तरसे थो ऐं केॾां रुजू करे थो। छा चयई? ॾिसो कंहिं वटि तरसे थो, केॾां रुजू करे थो। जेकॾहिं अहले सुन्नत आहे त अहले सुन्नत वारनि वटि वेंदो, पर जेकॾहिं बिदअती आहे त बिदअतनि वटि वञी तरसंदो, उन्हनि ॾांहुं रुजू कंदो। माना जंहिंसां मोहबत हूंदी उन सां ई रुजू कंदो न। इमाम औज़ाई जो हिकिड़ो तारीख़ी कौल आहे, अल्लाह अकबर, त जेके माण्हू पंहिंजो पाण खे लिकाइनि था, बाज़ औक़ात पाण खे लिकाईंदा आहिनि, पाण खे लिकाईंदा आहिनि, अक़ीदो मुंहिंजो ज़ाहिर न थिए। इमाम साहब चवे थो, मन सतर अलैना बिदअतहु लम तख़्फ अलैना उल्फतहु। अल्लाह अकबर। जी जेको माण्हू असां खां पंहिंजी बिदअत लिकाए थो न, बिदअत थी सघे थो लिकाए वञे, पंहिंजी मोहबत लिकाए कोन सघंदो। बिदअतनि सां मोहबत आहे माना बिदअती आहे। पंहिंजी मोहबत पंहिंजा यार दोस्त लिकाए कोन सघंदो। जेकॾहिं अहले बिदअत सां मोहबत करे थो, यारी दोस्ती करे थो, माना ही बि बिदअती आहे। वरना की मोहबत हुजे सा, छाजे लाइ मोहबत हुजे हा। अल्लाह अकबर। असांजा असलाफ ॾिसो इन अक़ीदे जे मामले खे केॾो सीरियसली वठंदा हुआ, केॾो सीरियसली। ऐं हिकिड़ो नुक़्तो मुंहिंजो यादि रखियल वारो, सईदाबाद वारो, आम गुनाहनि खां बिदअत वॾो गुनाह आहे। इमाम इब्न तैमिया लिखे थो, अहलुल बिदअ शर्रुम मिन अहलिल मासी। जेके बिदअती आहिनि से आम गुनाहगार खां वधीक सख़्त जेके गुनाहगार आहिनि बिदअती। छो? ज़ानी ज़िना करे थो, ज़िना खे गुनाह समझे थो। चोर चोरी करे थो, चोरी खे गुनाह समझे थो। व्याज खोर व्याज खाए थो, व्याज खे गुनाह समझे थो। लेकिन बिदअती बिदअत करे थो सवाब समझी। ऐं मुंहिंजा अज़ीम मिसाल आहे इमाम यूनुस बिन उबैद 149 हिजरी में फौत थियो आहे। 149 हिजरी, 2 सदी हिजरी जे अंदर। इमाम इब्न बत्ता
अलेबाना जे अंदरि वाक़ियो आंदो आहे, वेठो आहे तेसि ताईं हिकिड़ो माण्हू हली आयो, चवणु लॻो त इमाम साहब तव्हांजो पुटु अमर बिन उबैद जी मजलिस में वेठो हो। अमर बिन उबैद केरु आहे? मुअतज़िला जो अॻवान आहे, जेको गुमराह फिरको, उन जी मजलिस में वेठो। इमाम साहब इंतज़ारु कंदो रहियो। थोरी देरि खां पोइ पुटु आयो, पुछाई त ॻाल्हि ॿुध, तूं अमर बिन उबैद जी मजलिस में वियो आहे छा? हिते हिकिड़ो पॉइंट आहे, यादि कंदा हलो, हीउ दौर फितननि जो दौर आहे। नज़र रखो तव्हांजो औलाद सोशल मीडिया ते कंहिंखे ॾिसे पियो, कहिड़नि जूं तकरीरूं ॿुधाए पियो। इमाम यूनुस बिन उबैद पुट ते नज़र रखी, पुट मूंखे ख़बर पई आहे तूं अमर बिन उबैद जी मजलिस में वियो आहे। जी बाबा ॻाल्हि हीअ आहे, हिकिड़ो दोस्त मूंखे ज़ोरी वठी वियो, मुंहिंजो इरादो कोन हो। हाणे इमाम साहब छा जुमिलो चयो आहे कि पुट जेकॾहिं तूं ज़िना करी हा, चोरी करी हा, शराब पी हा ऐं अल्लाह सां इन ई हाल में मुलाक़ात करी हा, त इहा शइ मूंखे पसंदि आहे इन जे मुक़ाबले में जो अमर बिन उबैद जे अक़ीदे सां तूं अल्लाह सां मुलाक़ात करी। छो गुनाह आहे, सभु को गुनाह सम्झे थो, लेकिन ही बिदत आहे ऐं बिदत अहिड़ो गुनाह आहे माण्हू जल्दी तौबा कोन कंदो आहे ऐं बिदती जो अंजाम जहन्नम आहे। हीअ असांजा असलाफ हुआ। ॾिसो केतिरे क़दुरु अक़ीदे जी गैरत अॼु उहा शइ पाण में आहे। हींअर जेकॾहिं माहौल लॻो पियो आहे, केतिरा असांजा माण्हू आहिनि जेके ॿुधायां थो त के मिर्ज़ा जालमी खां मुतासिर। अड़े उहो माण्हू अल्लाह जा बानो जे सॼी ज़िंदगी साहबा खे तनक़ीद निशानो बनायो। जावेद अहमद गांधी नाला वठंदो वञा, असांजा असलाफ बादो काद नाला वरिता आहिनि। अरद्दु अलल मरीसी किताब आहे। केतिरा माण्हू, सैयद मौदूदी साहब वॾो तव्हांजो मुफ़क्किर आहे न, अल जिहाद उनजो किताब फिल इस्लाम मौजूदा लाइब्रेरी जे अंदरि, अल जिहाद फिल इस्लाम छा थो लिखे? लिखे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत कई मके खां मदीने, लिखे थो दावत और तबलीग में नाकामी के बाद। आऊं तव्हां खां पुछां थो सईदाबाद वारो, मूंखे ॿुधायो छा अल्लाह जो रसूल नाकाम थियो? छा को पैगंबर कॾहिं नाकाम थियो आहे? जेकॾहिं हिकिड़ो उम्मती बि न हुजे तॾहिं पैगंबर कामयाब आहे। छा थो लिखे? अल्लाह जो रसूल हिजरत कई, दावत तबलीग में नाकाम थियण खां पोइ छो इहो जुमिलो लिखाई? हिननि जे नुक़्ते निगाह मुताबिक़ असल दीन आहे हुकूमत क़ाइमु करणु, बसि हुकूमत मिली वञे। ऐं पोइ छा थींदो आहे? इन हुकूमती लालच में गैर शरई कम कनि था ऐं उन्हनि जो साथ ॾियनि था जेके अल्लाह जी तौहीद जा दुश्मन, क़ुरान जा दुश्मन, साहबा जा दुश्मन, उन्हनि जो साथ ॾियनि था इक़्तिदार जी लालच में। अल्लाहु अकबर। हालत ॾिसो छा वञी असांजी बीठी आहे। असीं इल्मु इन खां वठंदासीं? छा उलमा हक़ानी घटि आहिनि? कहिड़ा कहिड़ा आलिम पढ़नि मौजूद आहिनि। हाणे मौलाना इरशादुल कसरी हफ़िज़हुल्लाह हेॾो वॾो आलिम आहे, मुंहं ते चवणु न घुरिजे। शेख अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह हिन दौर जे अंदरि अक़ीदे जो इमाम। केतिरा असांजा ॿिया उलमा, असीं उन्हनि खे छॾे उन्हनि फनकारनि खां, मदारिन खां दीन वठूं जेके मदारी। अल्लाहु अकबर। अल्लाह जा बानो अक़ीदे वलाल बरा दीन जो बुनियाद आहे। अल्लाह करण मोहब्बत, अल्लाह करण दुश्मनी। जेको अल्लाह जी तौहीद जो दुश्मन आहे असांजो दुश्मन आहे, जेको साहबा जो दुश्मन आहे असांजो दुश्मन आहे, जेको प्यारे पैगंबर जी सुन्नत जो दुश्मन आहे असांजो दुश्मन आहे, जेको क़ुरान करीम जे हक़ हुजण जो दुश्मन आहे असांजो दुश्मन आहे। यादि रखी छॾियो, इहो अक़ीदो दीन जो बुनियादी अक़ीदो आहे। तमामु थोरो टाइम मिलियो, वरना तमामु वॾो मौज़ू हो। अल्लाह ताला खां दुआ घुरूं था अल्लाह ताला असांखे इन अज़ीम अक़ीदे ते क़ाइमु रखे। असांजी मोहबतनि जो मयार, दुश्मनी जो मयार रब्बुल आलमीन जी ज़ात हुजे, न का ॿी शइ। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।